खोड़ा पुलिस पारां क़त्ल जी कोशिश जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि गश्त दौरान अहलकारनि फ़क़ीर मोहम्मद नारेजो वलद नूर मोहम्मद नारेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ कलम 324 PPC तहत केस दाख़िल थियल हो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खोड़ा पुलिस पारां क़त्ल जी कोशिश जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि गश्त दौरान अहलकारनि फ़क़ीर मोहम्मद नारेजो वलद नूर मोहम्मद नारेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ कलम 324 PPC तहत केस दाख़िल थियल हो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खोड़ा पुलिस पारां क़त्ल जी कोशिश जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि गश्त दौरान अहलकारनि फ़क़ीर मोहम्मद नारेजो वलद नूर मोहम्मद नारेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ कलम 324 PPC तहत केस दाख़िल थियल हो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं खोड़ा पुलिस पारां क़त्ल जी कोशिश जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि गश्त दौरान अहलकारनि फ़क़ीर मोहम्मद नारेजो वलद नूर मोहम्मद नारेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ कलम 324 PPC तहत केस दाख़िल थियल हो।